जीअं पीरनि ऐं मुर्शिदनि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त दुआउनि जूं बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। दुआउनि खे पूरे थियण जे बारे में बि असां ॻाल्हाईंदा आहियूं। जी शाइर बि ईअं सोचींदा आहिनि की कॾहिं असांजी बि दुआ क़बूल थी वञे, जेको लिखूं उहो सच थी वञे। इहो उन ते हिकु नज़्म आहे। अहिड़ी हिकु नज़्म लिखां जेको लिखां सच थी वञे, जे लुड़क लिखां त झटि हिकु ॻोड़ो तुंहिंजे गोरे गलनि खे धोई वञे। वाह मां आ लिखां तूं अची वञे। वाह मां आ लिखां तूं अची वञे। वाह मां वे लिखां तूं अची वे मुंहिंजे साम्हूं। मुंहिंजे कुलनि ते रखी मथो पंहिंजो तूं सुम्ही पवे। वाह मां कागज़ ते तुंहिंजा चप लिखां, तुंहिंजे चपनि ते मुश्क अचे। वाह वाह मां वाह कागज़ ते तुंहिंजा चप चप लिखां, तुंहिंजे चपनि ते मुश्क अचे। मां दिल लिखां तूं दिल झली। वाह मां दिल लिखां तूं दिल झली। मां गुम लिखां तूं गुम थी वञी मुंहिंजे ख़्यालनि में। वाह 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 तुंहिंजा हथड़ा ठाहियां पेंसिल सां, तुंहिंजे हथड़नि ते पंहिंजो हथु रखां। वाह ऐं तुंहिंजो छुहाव महसूसु कयां। तुंहिंजा हथड़ा ठाहियां पेंसिल सां, तुंहिंजे हथड़नि ते पंहिंजो हथु रखां ऐं तुंहिंजो छुहाव महसूसु कयां। मां आह लिखां तूं ड्रिगो साह भरी। मां आह लिखां तूं ड्रिगो साह भरी। बेचैन लिखां तूं बेचैन थी। वाह वाह बेचैन लिखां तूं बेचैन थी। पोइ मां बेचैन जो ब कटियां। पोइ मां बेचैन जो ब कटियां तोखे चैन अचे। वाह 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 आख़िर में मां ऐन लिखां। हाणे मां इश्क जी स्पेलिंग ॿुधायां त तव्हांखे सिंधी में। मां आख़िर में ऐन लिखां तूं सोची मूंखे। पोइ मां श लिखां तुंहिंजी निंड उॾे। जॾहिं मां लिखां क तोखे कुझु कुझु थिए। मां लिखां इश्क तोखे थी वञे। वाह 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 वाह